अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम साईं। साईं खुश आयो खैर खैरियत साईं। अल्हम्दुलिल्लाह मज़न में सफ़ा टाइट यार मां ॾाढी तलाश हुई तव्हां ॼणे वॾनि ड्रिगन माण्हुनि जी मसाला हाणे मिली है तरी मां चयमि ॾाढो हथ अची वई माशाअल्लाह तुंहिंजी कुदरत ॼणे ईअं सम सूरती में निकिरी पई हाँ भाई सुठी ॻाल्हि आहे। है ना तव्हां ॾियो हवालो को ज़िंदगी में माना कोई वाक़ियो तव्हां सां करे थियो आहे अहिड़ो को ज़िंदगी में अहिड़ो को वाक़ियो असां सां को थियो ई न आहे। ईअं को विसारे वियो हुजे को काथे न काथे बि न विसरी बि न वियो आहे न न असां पाण तो अॻे खेल भोगे मज़ाकी माण्हू आहियूं। माशाअल्लाह तव्हांजी कैसी कॾहिं केसर त न आई आहे मज़ाक जी कैसेट इंशाल्लाह ईंदी। हा ईअं त ओजरी कपड़ा रखे देगड़े में जी कयूं वञनि उहा ओजरी बि तव्हांजे ई मिलंदी। ईअं कॾहिं तोखे सोढारे नंढे करण जी कोशिशि कई अथव न नंढे करण जी वॾे करण जी कोशिशि वॾे करण जी कोशिशि न थी सघियो आहे माना वॾा न थी सघियासीं। हा माशाअल्लाह शुक्र आहे मालिक साईं जो बसि हिते बीठी आहे। हा वरी तव्हां लाइ तव्हां ते रोज़ा ई फर्ज़ न आहिनि रोज़ा फर्ज़ आहिनि छो न आहिनि। अलाए रोज़ा हर मुस्लमान ते फर्ज़ आहिनि। माशाअल्लाह तव्हां त चवंदा आहिनि जहिड़े टाइम रमज़ान शरीफ़ महीनो ईंदो आहे त रोज़े नाले चवंदा आहिनि नंढड़नि ते फर्ज़ हूंदा आहिनि इहो त पाण चवंदो आहे असुल ॻाल्हि इहा ई आहे त रोज़ा सभु मुस्लमान ते फर्ज़ आहिनि पर जेको जेतिरा रखी सघे। हा इहा हक़ीक़त आहे तव्हांजी जेतिरी माशाअल्लाह फिटिंग आहे त तव्हां ते 15 वाजिब हूंदा 15 वाजिब न सभु रोज़ा वाजिब आहिनि मां ते ॿुधाई जी जी हा। असुल में तव्हांजी उमिरि घणी आहे उमिरि भाऊ असांजी 26-27 साल थींदी। बाक़ी बि बाक़ी 70-75 साल आला कोन पाण ई सीटी हणी विझंदे हा सीटी बि अॻ में तव्हां हणंदा कंहिं गिलास में विझी घुमाए घुमाए कंहिंखे इलाज वारे खे दवा ॾिजे त उथी बि थोरो माण्हू ॾेखारे माशाअल्लाह बाक़ाइदा शादी करण जे लाइ कॾहिं सोचियो अथव त को माना शादी कंदव सही सोचे सोचे क्रेमशी आहे। उहा दिलि करंदी आहे की तव्हां बीठी आहे दिलि त माना शादी न था कयां पसंदि थी आहे फ़िलहाल त इरादो को बि न आहे। 25 साल उमिरि थी 26 साल उमिरि गुज़री आहे त बि तव्हांजो को इरादो कोन्हे को ऐं असां चवंदा त अॻ में मिसाल रोज़गार को जॉब वग़ैरह का नौकिरी हुजे का छा कहिड़ी कुर्सी आहे तव्हांजे लाइ ठहंदी असांजे लाइ कुर्सी का वॾी ठहंदी। हर जेको तो वटि मुलाज़िम हूंदो उहो तोखे साहब चवंदे शर्मशार न थींदो हा बाक़ाइदे ॾह यारी पेन जो तो कद थी वरी तूं बि जाब वठंदे यार इहे न कर ॿुधाए मन ॿी का नौकिरी जाते मन को रेड़ी हलाए पर रेड़ी ते बि हथ काथे विझे थी रेडी असां काॾे हलाए सघंदा। ॿियो कुझु लॻो पिया सभिनि दोस्तनि खे सलाम कर साईं अस्सलाम वालेकुम यार मदद सभिनि दोस्तनि खे दोस्तनि खे पंहिंजो नालो